अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तस्अलू अन अश्याअ इन तुबद लकुम तसुकुम व इन तस्अलू अन्हा हीन युनज़्ज़लुल कुरआन तुबद लकुम अफ़ल्लाहु अन्हा वल्लाहु गफ़ूरुन हलीम। क़द सअलहा क़ौमुम मिन क़ब्लिकुम सुम्मा अस्बहू बिहा काफ़िरीन। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। सूरत माइदा सिपारो 7 आयत नंबर 101 102। इन खां मथियुनि आयतुनि में अल्लाह तबारक व तआला भली ऐं बुरी शइ बराबर न आहिनि इन जो बयानु फरमायो हो। इन खां पहिरियां काबतुल्लाह शरीफ़ जी अज़मत जो बयानु फरमायो वियो हो। अञा इन खां पहिरियां शराब जे एहराम जे हालत में शिकार करण जे मुतालिक़ बयानु फरमायो वियो। अञा इन खां पहिरियां अल्लाह तबारक व तआला शराब जे ऐं जुआ जे हुरमत जे मुतालिक़ बयानु फरमायो। पोइ अल्लाह तबारक व तआला इहे समूरा तरतीबवार मसाइल अहिड़ा बयानु फरमाया जिन ते थोरो थोरो सम्झण जे लाइ सवाल थींदो अचे पियो। पोइ हाणे अॼोकिन आयतुनि में अल्लाह तबारक व तआला मोमिननि सां मुखातब थींदे अजायो फुज़ूल सवाल करण खां मनोनामो बयानु फरमायो आहे। पोइ हिननि आयतुनि जो शान नुज़ूल ही आहे। रिवायत जे अंदरि ईंदो आहे, उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां हिकिड़े शख़्स पुछा कई, जंहिं शख़्स जे बारे में माण्हुनि खे वहम हूंदो हो त हिन जो पीउ केरु आहे। असां काफ़ी अरसे खां वठी हिन खे ॾिठो आहे पर कंहिंजो पुटु आहे इहा ख़बर न आहे, हिन जो पीउ कहिड़ो आहे। तव्हां त हिकु ॾींहुं हिन खे बि हिन वहम गुमान वकोड़ियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि अची करे इहो सुवालु कयूं त साईं मुंहिंजो पीउ केरु आहे। माण्हू मूंखां पुछनि था कंहिं महिल त मूंखे इहा ॻाल्हि वकोड़े थी ज़हन में ऐं वहम थो थिए त अलाए छा ॻाल्हि आहे। साईं तव्हां ॿुधायो भला मुंहिंजो पीउ केरु आहे। हुज़ूर अलैहिस्सलाम जन ख़ामोशी इख़्तियार कई। हाणे तुंहिंजो पीउ केरु आहे इहा ॻाल्हि मां कीअं ॿुधायां तोखे, मूंखे कहिड़ी ख़बर आहे। चलो पर हुज़ूर अलैहिस्सलाम जन ख़ामोशी इख़्तियार कई। कुझु वक़्त खां पोइ वरी हिकिड़ो शख़्स आयो, उन चयो त साईं मुंहिंजी ॾाची जेका आहे न उहा गुम थी वई आहे। साईं जन ॿुधाइनि त हले किथे आहे उहा, गुम थी वई आहे, काॾे वई आहे, कहिड़ी जॻह ते बीठी आहे, चरे थी, को माण्हू काहे वियो आहे, कंहिंजे हवाले थी आहे या झंग में पई थी फिरे। साईं जन ॿुधाइनि मुंहिंजी ॾाची गुम थी वई आहे पर किथे आहे, तव्हां ॿुधायो। हुज़ूर सल्लल्लाहु जन ख़ामोशी इख़्तियार कई त हिन जा सवाल ई अहिड़ा आहिनि। वरी कुझु वक़्त खां पोइ हिकिड़े साथीअ सवाल कयो त साईं हज हर साल फ़र्ज़ु आहे, हर हिकु माण्हूअ ते हज हर साल फ़र्ज़ु आहे। हुज़ूर सल्लल्लाहु जन ख़ामोशी इख़्तियार कई। वरी उन थोरी देरि खां पोइ साॻियो सवाल कयो त साईं हज हर साल फ़र्ज़ु आहे। हुज़ूर सल्लल्लाहु जन वरी बि ख़ामोशी इख़्तियार कई। वरी टियों दफ़ो हिन सवाल कयो त साईं हज हर साल फ़र्ज़ु आहे। हुज़ूर सल्लल्लाहु जन हुन वक़्तु फरमायो त सादा जंहिं शइ जो हुकुम तव्हांखे मां नथो कयां त उन शइ जे बारे में अजायो मूंखां पुछी करे पंहिंजे मथां उहा शइ फ़र्ज़ु न करायो। मां जेकॾहिं तोखे चवां हा त अलाह ताला जी तरफ़ खां हज हर साल फ़र्ज़ु थी वञेव। तंहिं करे जंहिं शइ खे मां नथो बयानु कयां, जंहिं शइ खे अलाह ताला मूंखे
अख़्तियार ॾिनो आहे जेका शइ अलाह ताला मूंसां वज़ाहत न कई आहे जंहिं शइ जी त तव्हां मूंखां ज़ोरी न करायो। जेकॾहिं न मां ज़बान सां का ॻाल्हि चई वियुमि उहा तव्हांजे मथां फ़र्ज़ु थी वेंदी। न पुछो, बसि एतिरो पुछो जेतिरो असां तव्हांखे ॿुधायूं। उन शइ में, उन ॻाल्हाइण में, उन ॻाल्हि में तव्हांखे को मसाइलो सम्झ में न आयो हुजे, वरजाए पुछो साईं इहा शइ सम्झ में न आई, थोरो वज़ाहत सां सम्झायो बसि। बाक़ी तव्हां पंहिंजे तरफ़ां सुवाल न कयो। सुवाल कंदव फासंदव। ख़बर आहे तव्हांखे तव्हां खां अॻु में केतिरनि क़ौमुनि पंहिंजे पंहिंजे वक़्त जे पैगम्बरनि खां सुवाल कया त पोइ फासी विया। अल्लाह तबारक व तआला उन वक़्तु क़ुर पाक जो ही आयत नाज़िल फरमाए, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, ला तसअलू अन अशियाइन तुब्द लकुम तसुकुम, फज़ूल शयुनि जे बारे में सवाल न कयो, ख़ुसूसन अहिड़ियूं ॻाल्हियूं जो तव्हां उन्हनि जे बारे में पुछो था ऐं असां उहे ॻाल्हियूं तव्हांजे आॾो जेकॾहिं वाज़िह कयूं त तव्हांखे बुरियूं लॻनि। न पुछो। वइन तसअलू अन्हा हिन युनज़्ज़लुल क़ुरान तुब्द लकुम, ख़ुसूसन हिन वक़्तु अल्लाह से फरमाए थो, ख़ुसूसन मुंहिंजो नबी तव्हांजे विच में मौजूदु आहे, ख़ुसूसन क़ुर पाक अञा तव्हांजे मथां नाज़िल थींदड़ आहे, थींदो पियो थो रहे। 23 सालनि जो हेॾो वॾो अरसो लॻो न क़ुर पाक खे नाज़िल थींदे थींदे। अल्लाह से फरमाए थो मुंहिंजो नबी तव्हांजे विच में मौजूदु आहे, क़ुर पाक नाज़िल थींदड़ आहे। इन वक़्तु त ख़ुसूसन चुप कयो। ईअं न थिए त तव्हां सुवाल कंदा रहो ऐं क़ुर पाक बि नाज़िल थींदड़ आहे, ॿी आयत में तव्हांजे मथां सख़्तु को हुकुम लागू थी वञे, पोइ वरी न करे सघो। मूसा अलैहिस्सलाम जे उन निमाज़ वारे मामले मुतालिक़ जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त बार बार आसमान तां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मोटाए पियो त वञो अल्लाह ताला खां निमाज़ूं अञा माफ़ कराए अचो। साईं मुंहिंजो तजुर्बो आहे, मुंहिंजी उम्मत 3 निमाज़ूं कोन पढ़ंदी, तव्हां 5 कीअं वरितियूं आहिनि, वञो माफ़ करायो। न पढ़ंदव माण्हुनि में इहो हाल कोन्हे को। हुज़ूर जन विया, मां 5 माफ़ कराए आया, वरी साईं वञा अञा माफ़ करायो। केतिरा ई भेरा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन विया, वरी वरी माफ़ कराए आया, 5 निमाज़ूं बचूं। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूंखे हाणे वरी वरी अल्लाह ताला खां माफ़ कराइणो आहे त हिते 5 खोड़नि, बसि मुंहिंजी उम्मत 5 पढ़ंदी, इंशाअल्लाह ताला सवाबु 50 जो ई थींदो। त चवण जो मक़सदु आहे त अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, ख़ुसूसन मुंहिंजो नबी तव्हांजे विच में मौजूदु आहे, क़ुर पाक तव्हांजे मथां नाज़िल थींदड़ आहे। इहो वक़्तु त चुप कयो। क़ुर पाक नाज़िल थी बसि थिए पोइ सुवाल कजो, छो त वही जो सिलसिलो असां बंदि करे छॾियोसीं। हाणे तव्हांजे मथां को सख़्तु हुकुम लागू कोन थींदो, तेसिताईं सबुरु कयो। मुंहिंजो नबी तव्हांजे विच में मौजूदु आहे, ईअं न थिए त उनजे ज़रिए सां तव्हांजे मथां को हुकुम लागू थी वञे, उहो कड़क हुजे। बाक़ी जेको तव्हां खां अॼु ताईं थियो आहे, फअल्लाहु अन्हा, अल्लाह ताला उनखे माफ़ थो करे। वल्लाहु गफ़ूरुन अलीम, अल्लाह ताला बुरदबार आहे, बख़्शनहार ज़ात बि आहे। पोइ अल्लाह ताला मिसाल ॾींदे फरमायो, क़द सअलहा क़ौमुम मिन क़ब्लिकुम, तव्हां खां पहिरियां बि केतिरनि ई क़ौमुनि सुवाल कया अजाया फज़ूल, फ़अस्बहू बिहा काफ़िरीन, पोइ असां जॾहिं उनखे सुवालनि जो जवाबु ॾींदा वियासीं त उहे फासंदा विया। जवाबु ॾींदा वियासीं, फासंदा विया, वरी सुवाल कंदा विया, जवाबु ॾींदा वियासीं, फासंदा विया। अहिड़ा फाथा जो वञी कुफ्र में मुब्तला थिया, इस्लाम खां ई ॻाल्हि निकिरी। सुम्मा अस्बहू बिहा काफ़िरीन, काफ़िर वञी थिया, मुनकिर वञी थिया। तंहिंजे करे तव्हां मुंहिंजे महबूब जा उम्मती आहियो, फज़ूल सुवाल न कंदा कयो, ख़ुसूसन अहिड़ियूं ॻाल्हियूं जो असां हुनजो जवाबु तव्हांखे ॾियूं त तव्हांजो मुंहुं लही वञे, बुरियूं लॻनि तव्हांखे। या ख़ुसूसन क़ुर पाक नाज़िल थींदड़ आहे, तेसिताईं त चुप कयो। क़ुर पाक नाज़िल थींदे थींदे बसि थिए, एंड थी वञे, बंदि थी वञे, क़ुर मुकमल थी वञे, वहीअ जो सिलसिलो ख़तमु थी वञे, पोइ तव्हां सुवाल कयो पंहिंजे उलमा खां, पंहिंजे पैगम्बर सॻोरे खां, उहो तव्हांखे सम्झाईंदो। नाज़िल थींदड़ आहे क़ुर पाक, वरी खां नई आयत तव्हांजे मथां का कड़क थी नाज़िल थिए। मसलन जीअं क़ुर पाक ख़ुदि बयानु कयो आहे, बनी इस्राईल जे अंदरि हिकिड़े माण्हू हिकिड़े खून करे विधो लिक छप में। हाणे उहो खून अबा कंहिं क़तल कयो, कंहिं मारियो आहे, हिनखे कंहिं मारियो आहे, ॻोल्हींदे 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 किथे बि हिनखे टिकाउ न थियो, केरु कातिल न लधो। हिकु पैगम्बर जे ज़रिए सां अल्लाह तबारक व तआला खां पुछूं, अबा अल्लाह ताला खां पुछी तूं ॿुधाए भला कंहिं मारियो आहे? अल्लाह ताला जवाबु ॾिनो त कंहिं बि हिकिड़ी ॻऊं खे कोई
उनजे गोश्त जो टुकड़ो हिन मैयत खे हणो, इहो पाण जहिड़ो थी तव्हांखे ॿुधाईंदो। ॻाल्हि अकुल जे ख़िलाफ़ हुई त गऊअ खे कोई उनजे गोश्त जो टुकड़ो मैयत खे हणो, इहो पाण उथी करे तव्हांखे ॿुधाईंदो मूंखे फलाणे माण्हू मारियो आहे। ॻाल्हि अकुल जे ख़िलाफ़ हुई, पर हुकुम त थी वियो। जे ईअं कनि हा त सच पच उथी ॿुधाया, हुकुम जो हुयो। पर हिननि वरी सुवाल न कयो त पोइ इहा गऊं कहिड़ी हुजे। हलो साईं, हाणे हिनखे गऊं था ॿुधायूं, पर अहिड़ी हुजे जेका सफ़ा कुराड़ी बि न हुजे ऐं सफ़ा जेका नई वाड़ी बि न हुजे। पोइ अहिड़ियूं त घणियूं आहिनि, कुराड़ियूं बि न, वाड़ियूं बि न, विचोलियूं अञा लॻी वेंदा आहिनि। अहिड़ियूं खोड़ आहिनि, कहिड़ी हुजे ॿुधायो न। हलो वरी हाणे सुवाल जो जवाबु, बाबा रंग जी पीली हुजे। कॾहिं कंहिं में पाणीअ में, पुराणे ज़माने में खूह तां पाणी कढंदा हुआ त कंहिं बि हेठ में इस्तेमालु थी न हुजे, हर भर में पाणी छिकण में, वज़न खणण में कंहिं में इस्तेमालु थियल न हुजे, खेड़ी ॿेड़ीअ में वहू न हुजे। अहिड़ियूं त खोड़ ई आहिनि, पोइ कहिड़ी हुजे। हलो त रंग जी पीली हुजे, ॾिसण वारनि खे वणंदड़ हुजे। पोइ इहो सुवालनि में फाथा। हाणे साईं ॻोल्हींदा रहिया, काफ़ी अरसे खां पोइ हिननि खे मिली, वॾी क़ीमत में वरितऊं, एॾी वॾी क़ीमत में जो उन ज़माने में इहा क़ीमत हुननि जे लाइ ॾियणु महाल हुई, पर फाथा त वठणी पई। पोइ हुनखे कुई करे हुनजो गोश्त जो टुकड़ो हुनखे हयूं त उहो उथी करे मैयत ॿुधाइण लॻो मूंखे फलाणे माण्हू क़तलु कयो आहे। पहिरियां ई जेकर ईअं कनि त आसानी सां हल थी वञे। साल लॻा हिननि खे इन मसइले जे हल करण में, केतिरो वक़्तु लॻो। वरी ईअं हज़रत सालेह अलैहिस्सलाम जे क़ौम में ॿियो मिसाल गुज़रियो आहे सूरत हुद जे अंदरि। क़ौम जे माण्हुनि चयो त न साईं, असां तोखे सचो पैगंबर तॾहिं चवंदासीं जॾहिं हीअं असांजे साम्हूं हीअं जबल हीअं चीरजी वञे, जबल मां हिकिड़ी ॾाची अचे पर वियम ते हुजे, सफ़ा ढोकी हीअं रंभंदी अचे असांजे साम्हूं हीअं वियामे, असां हुनजा खीर पियूं, ॾिसूं, पोइ तोखे चवंदासीं मञींदासीं त तूं सचो पैगंबर आहे। अहिड़ो सुवाल खणी कयूं। सालेह अलैहिस्सलाम अलाह ताला खां दुआ घुरी, अलाह साईं क़ौम अहिड़ो सुवाल कयो, अलाह साईं फरमायो त हिनखे चओ सुवाल कयो था, असां जेका शइ तव्हांखे ज़ाहिर करे ॾींदासीं पोइ हुनजी संभाल बि कंदो। वरी ईअं न त पोइ असांजी पैदा थियल शइ जेका पंहिंजे कुदरत जे करिश्मे सां हूंदी, अनमोल तरीक़े सां, हुनजी संभाल न कयो, पोइ हिसाब सख़्तु थींदव। सालेह अलैहिस्सलाम क़ौम जे माण्हुनि खां पुछो, हुननि चयो असां संभाल कंदासीं। ठीकु आहे, सालेह अलैहिस्सलाम दुआ घुरी, जबल ईअं टड़को ॾेई करे चीरियो, विच मां ॾाची निकिती, सफ़ा ढुकी वियम ते हिननि जे साम्हूं वियाई, हिननि हुननि जा खीर पीता, सॼी क़ौम हुनजो खीर पीतो त बि न खुटो। हेॾी वॾी ॾाची, आम ॾाचनि खां वॾी। हाणे उहा चरे पई, जंहिं इलाइक़े में त हेॾा हिन जूं 70 गऊं चरनि, हेॾा हीअ हिकिड़ी चरे, हेॾा सॼे ॻोठ जूं गऊं वाह मां वाटर मां पाणी पियनि, हेॾा हीअ हिकिड़ी पाणी पीए, सॼो वाटर ख़ाली। जंहिं पासे ॾे हीअ चरे हुन पासे ॾे कंहिं ढोर जे लाइ को तीलो न छॾे। अलाह ताला जी कुदरत सां आहे त हर शइ अलाह जे कुदरत सां पैदा थियल, पर उहा अनमोल नमूने सां जो पैदा थी त हुनखे खाधो बि ओतिरो खपे, पीतो बि ओतिरो खपे। पोइ वरी खीर ॾियण महिल सॼे ॻोठ जा माण्हू पंहिंजूं ढगियूं घर ॿधी वञी करे हिन जो खीर ॾियनि त बि कोन खुटाए सघनि। पर चरण जो सिलसिलो ईअं थियो, नतीजतन वारो वारो करणी पई। अदा हिकिड़े ॾींहुं हीअ पाणी पीअंदी, ॿिए ॾींहुं असांजा ढोर, हिकु ॾींहुं भला उञारा, हिकिड़े पासे हिकिड़े ॾींहुं हीअ चरंदी, ॿिए पासे वरी असांजा ढोर चरंदा, ॿिए ॾींहुं वरी उहा उन पासे, हीअ असांजा ढोर वरी उन पासे चरंदा, ईअं वारे वारे सां हलो ईअं थियो। पर पोइ ॿेरनि ॾिठो त असांजा ढोर कमज़ोर था थियनि, हीअ जेका आहे थुली मतारी थींदी थी वञे, तव्हां त न संभाले सघिया, वञी करे हुनजा खुच, हुनजा पेर, हुनजा चंबा वञी कटियऊंसि, भरी वई, अज़ाब आयो क़ौम जे मथां। अलाह ताला फरमायो अहिड़ा सुवाल न कयो, पोइ फासंदो वञे। वरी जीअं अॻिते हली करे ईसा अलैहिस्सलाम जे क़ौम जे माण्हुनि सवाल कयो त अलाह ताला खे चओ त अलाह ताला आसमान खे असांजे लाइ ठहियो ठुकियो दस्तरखान नाज़िल करे, हुन ते खाधो लॻल हुजे, लॻी वञे, बसि असां ठहियो ठुकियो खाऊं, पोइ मञीदासीं तूं सचो पैगंबर आहे। हाणे अजीब सुवाल आहे, ईसा अलैहिस्सलाम दुआ त घुरी, सचमुच दस्तरखान आयो, हुन ते खाधा पीता लॻल, हे खाइनि पिया। चंद ॾींहंनि खां पोइ हिननि जी दिलि भरी पई, चऊं न न असां दाल बसर ऐं इहे खाईंदासीं, वंगा खीरा बादरंग इहे सब्जियूं जेके इहे खाईंदासीं। हिन सां मुंहुं भॼी पियो आहे। त पोइ हुन क़ौम जे मथां वरी ओतिरो सज़ा बि आई। अलाह तबारक व तआला पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत खे सेखारींदे फरमाए थो, या अय्युहल्लज़ीन आमनू, ए सदोरा बानो, फज़ूल सुवाल न कंदा कयो,
जो असां तव्हांखे हुनजो जवाबु ॾियूं पोइ तव्हांखे उहा ॻाल्हि ॻरी लॻे, तव्हांजे मथां ॾुखी थी करे साबित थिए। जीअं कॾहिं कॾहिं ईअं थियो आहे मामलात में। पुराणे ज़माने में जीअं हिकिड़े बुज़ुर्ग लिखियो आहे त हिकिड़ो बादशाह हो, हुनखे पंहिंजे घोड़नि जे संभाल जे लाइ ॼाणू माण्हू खपे पियो, जेको घोड़नि खे सम्झे सुञाणे, घोड़े जे आवाज़ खे, घोड़े जे हिणकण खे ऐं घोड़े जे शोर खे सम्झे त हे बुख ते आहे तॾहिं थो हिणके, या पाणी जी ज़रूरत अथसि, या हिनखे सर्दी गर्मी थी थिए, या छा, ॼाणू माण्हू खपे। ॻोल्हे ॻोल्हे हिन हिकिड़ो हमरा संजीदो हथु कयो, चईंसि मां चाढ़ींदुसि तुंहिंजा घोड़ा, मां तुंहिंजी संभाल कंदुसि। ठीकु आहे, चंद ॾींहं घोड़नि जी संभाल कयईं, भलो होशियारु साबित थियो। बादशाह चयुसि त यार तूं मुंहिंजो ख़ासि जेको बगी वारो सवारी वारो घोड़ो आहे न, उनजी संभाल करो, मुंहिंजो नसुली घोड़ो अथई। आयो, उनजे घोड़े खे खरखलो हयईं, मालिश कयईंसि, ख़ूब हुनखे दाणो पाणी खारायईं, पाणी पीआरियईं। राति जो बादशाह जे वटि महफ़िल लॻंदी, सभिनी मुलाज़िमनि खां, नौकरनि चाकरनि खां पुछंदो, बाबा तुंहिंजी अॼु ख़िदमत कीअं रही, तुंहिंजो कमु कीअं हो, तुंहिंजा ढोर कीअं संभालिया। हुन खां बि पुछईं त तूं ॾे ख़बर मूं वारो घोड़ो तोखे कीअं लॻो। चए तव्हां चयो त नसुली आहे, अरे नसुली कोन्हे, बेनसुलो आहे। अड़े हे बणा हेॾा सारा, नसुली घोड़ो आहे, चए बेनसुलो आहे। चए हा साईं बेनसुलो घोड़ो आहे। कीअं भला सुञाती? चए नसुली घोड़ो जेको आहे न, दाणे में हीअं चक हणी हीअं मथे मुंहुं करे खाईंदो आहे, हीअं छटींदो वेंदो आहे नसली घोड़ो। हे मेन वांगुरु वात थो विझे हुन में, हॾीअ में, कूनर में, त कढे ई कोन तूं मेन वांगुरु लपो हणी थो खाए, मादियो आहे, नसली न आई। चलो, जंहिं हिनखे तोहफ़े में ॾिनो इहो घोड़ो, घुरायईं हुनखे। अड़े तो चयो त नसली आहे, हे मूं वारो खफ़्ती जेको हमरा आहे चए थो त नसली कोन्हे, बदनसलो आहे, सच ॿुधाए। चए हा साईं, हिनजी माउ जेका आहे न उहा नसली हुई, पर घोड़ो जंहिं मां उहा लाराईसीं न उहो बदनसलो हो, हुनजे करे हिन ते असरु थियो आहे। ईअं चयो न त माना आहे उहो सच थो चए न। ठीकु आहे, वरी हुनखे हली करे हाणे सालनि जे कढ पियो आहे, फासे थो ॾिसिजो। चईंसि भला हल तूं ईअं कर, मुंहिंजे घर जी तूं ख़िदमत कंदो कर, होशियारु माण्हू थो लॻी, कुझु न कुझु मुंहिंजो सुधारो थींदो। भला हलियो, जंहिंमहिल घर जी ख़िदमत करणु घर में अचो वञो करे पियो। कुझु ॾींहंनि खां पोइ पुछईंसि भला हाणे तूं ॿुधा, वॾो होशियारु महसूसु थींदो आहे, तूं ॿुधा भला मुंहिंजे घर जा भाती कीअं आहिनि? त सभु सही आहिनि, शुक्र आहे, भला आहिनि, इज़तदार माण्हू आहिनि। चई इहे ॿुधा भला नसुली आहिनि की न बेनसुला आहिनि, आई त हरामी वॾो, इहो ॿुधा। चई त घर वारी तव्हांजी बादशाह जी न्याणी कान्हे, ऐं कंहिं बकरार कंहिं हारीअ जी आहे। अड़े छोरा वॾो कोलूसी आहे, ॿियूं ॻाल्हियूं छॾे अचे, मुंहिंजे माईअ ते तो हथु रखियो त इहा बि बादशाह जी घरवारी न्याणी कान्हे, न त बादशाह जा पुट बादशाहनि वटां पाण भाउ, पुराणे ज़माने में इहो हो। सो चई ईअं कीअं? चए हा न इहा कान्हे का। चई कीअं अड़े सुञाती भला? चए पर पहिरियां बीहो मां पुछां कयां। जंहिं हिनखे ॿिए इलाइक़े जे बादशाह न्याणी करे पाण आहे ॾिनी, उनखे घुराई, मथां तलवार कंध ते रखी, चई सच ॿुधाए, मूं वारी घरवारी जेका तुंहिंजी न्याणी आहे की न ॿी किथां हथु कई आई, सच ॿुधाए। चई साहिब तोखे ज़बान ॾेई वेठा की असां त तुंहिंजे पीउ खे, त तुंहिंजे छोकिरे खे असां परणाईंदासीं, असां वटि छोकिरी ॼाई वाकई, पर उहा उन ई ॾींहुं भई मरी। पाड़े में उन ई ॾींहुं हिकिड़ी ॿी छोकिरी बि ॼाई, पर उहा खणी पाड़े जी असां ताती पंहिंजी कई, पर उहा तोखे परणाए ॾिनईसीं, ज़बान जो कईसीं त वाकई आहे असांजी कान्हे का। चलो, हिन खां पुछे तो कीअं सुञातो? त हिन चयो त हीअ जेका विरहासत ऐं खाइण पीअण में सार संभाल पई करे न, या हिकिड़े आम मज़दूर माण्हू वांगुरु पई करे, न त बादशाह जूं न्याणियूं न्याणियूं सखी हूंदियूं आहिनि, मुलाज़िमनि नौकरनि खे पंहिंजो पुराणो पातल सातल कपिड़ो ॾींदियूं वेंदियूं आहिनि, सोना ज़ेवर बि पुराणा सुराणा ॾींदियूं वेंदियूं आहिनि। हीअ हर नई नंढी पुराणी सुराणी शइ पंहिंजी संभाले पई रखे, हीअ बादशाहनि जी सिफ़त कान हूंदी आहे, हीअ आम ग़रीबनि माण्हुनि जी सिफ़त हूंदी आहे, हीअ कान्हे का। कुझु ॾींहं अॻिते हलियो, पोइ वरी हिन खां पुछईं, आई त वॾो हरामी भला मुंहिंजे लाइ पुछां, मां कीअं थो लॻां तोखे? चए साहिबु आलम पला, पहिरियां मूंखे जान जी माफ़ी मिले त पोइ ॿुधायां। चए ठीकु आहे भला माफ़ी आहे ॿुधाए। चए तूं बि बादशाह जो पुटु कोन्हे?
चए वॾो हरामी आहे, सभिनी खे कटींदो आहे, हाणे मूंखे बि चईंदो ईअं। ठीकु आहे, वयो पंहिंजे माउ ॾे, चए बाबो हुजे हा त हुन खां पुछां, पर हाणे उहो मरी वियो आहे, हुन खां पोइ त मूंखे बादशाही मिली आहे। माउ खे वञी करे चई सच ॿुधाए, मूंखे तो किथां आंदो, सच ॿुधाए, मुंहिंजी सॼी रुसवाई थी वई आहे, हरामी असां वटि आयो आहे, पर असां चऊंसि था हरामी, पर ॻाल्हि त हक़ीक़त करे न, तूं ॿुधाए। हुन माण्हू चयोसि त इहो सही ॻाल्हि आहे, तुंहिंजे पीउ खे औलाद कोन थींदो हो, हुनखे हाल ई कोन हो। पोइ हुनजे इज़त खे बचाइण जे लाइ हिकिड़ो दफ़ो कारो मुंहुं कयोसि हिकिड़े धनार सां, हुन मां तूं पैदा थियो आहीं। हिन जा त तरा निकिरी विया। मोटी अचे हुनखे चयईं पंहिंजे हुन खफ़्तीअ खे, चए तो कीअं सुञातो मूंखे? चए साहब तूं बकरार जो पुटु लॻंदो आहे, बादशाह कोन थो लॻी। चए इहो कीअं? चए बकरार जी सदाईं आदत हूंदी आहे, बकरनि खे हक़ लॻंदो आहे परे खां, है कुझु कीअं पियो कंदो आहे, हक़ कंदो आहे। बादशाह ॻाल्हाईंदो आहे सलीक़े सां, कीअं तूं ॼण बकरियूं वेठो चारी, कीअं वेठो हक़ लॻंदो आहे, नौकर खे, बाने खे, ग़ुलाम खे, घर में बानीअ खे, सभु कंहिंखे हक़ वेठो कंदो आहे, जहिड़ो बकरार। इहे सिफ़तूं तुंहिंजूं आदतूं अहिड़ियूं आहिनि जेके तुंहिंजे नस्ल ऐं बदनस्ल ते दलालत कनि थियूं। पोइ मथे खे हथ ॾेई करे चई त चंद्रा तोखे हिते न मां आणिया हा, न मुंहिंजे मथे में सूर ई पए आहे, मुंहिंजो घोड़ो बि बदनस्लो, माई बि बदनस्ली, मां बि बदनस्लो, त पोइ क़ौम वरी कहिड़ी हूंदी? चंद्रा तूं अची न, त हुन चयो तूं सुवाल ई न करी हा त बचो पियो हुजी हा। अलाह साईं बि फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तसअलू अन अशिया, अजाया फुज़ूल सुवाल न कंदा कयो जो असां हुनजो जवाबु तव्हांखे हक़ीक़त ज़ाहिर करे ॾियूं त तव्हांखे वणे ई न। त माना इतां मालूम थिए थो त अल्लाह ताला इंसान जूं कुझु शयूं पर्दे में ढकियूं आहिनि, लिकायूं आहिनि। शरई मामलात में बि, ज़िंदगी मामलात में, ज़ाती मामलात में, दुनियावी मामलात में कुझु शयूं अल्लाह ताला ढकियूं आहिनि, लिकायूं आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो त असां जेतिरी तव्हांखे वाज़े करे हुक्म में ॿुधायूं ॻाल्हि, उनखे चंबड़ंदा वञो, अमल कंदा वञो, न पुछो। ईअं न थिए त ॿी आयत में असां तव्हांजे मथां को हुकुम नाज़िल कयूं, उहो वरी तव्हांजे मथां ॻरो साबित थिए, पोइ वरी मथे खां तरी वियो इन बादशाह वांगुरु। ईअं न कयो। ख़ुसूसन क़ुर पाक नाज़िल थी बस थी पवे, पोइ तव्हां पंहिंजे पैगम्बर खां क़ुर पाक जे आयतुनि जे मुतालिक़ लख भेरा सुवाल कयो, पुछो, सिखो, जो क़ुर पाक जी ॿी आयत नाज़िल न थींदी, बंदि थी वियो सिलसिलो वहीअ जो। तेसिताईं त कम से कम न कयो। त ही हिकिड़ियूं बहितरीन अल्लाह तबारक व तआला इंसान खे तालीम जूं सूरतूं सेखारियूं आहिनि, त जेको अजायो सुवाल कंदो आहे उहो फासंदो आहे हली। इन जे करे अजाया सुवाल बि न कयो। जीअं माण्हू कॾहिं कॾहिं पुछंदा आहिनि त मूसा अलैहिस्सलाम जे माउ जो नालो छा हो, हाणे भला हुन सां कहिड़ो कमु? या के चवंदा आहिनि आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा जो निकाह कंहिं पढ़ियो, हाणे हुते हुजऊं हा त भला ॾसियूं हा न तोखे। या वरी के कॾहिं चवंदा आहिनि त इहो असहाब कहफ वारनि सां गॾु जेको कुतो हो, हुन कुते जो नालो छा हो? अरे वाह, कुतो हो बसि, न नाला रखंदा आहिनि न कुतनि जा माण्हू प्यार में, हुनजो बि हुननि नालो रखियो हो न, उहो कहिड़ो? अहिड़ा फुज़ूल सुवाल अल्लाह ताला फरमाए इहे सुवाल ई न कयो जो असां हुनखे ज़ाहिर कयूं त वरी तव्हांखे ॾुखियो लॻे। त क़ुर पाक जे ज़रिए जेका अल्लाह तबारक व तआला इंसान खे तालीम ॾिनी आहे, उहा तमामु तर फुज़ूलियात खां पाक आहे। अल्लाह ताला चाहे थो त मुंहिंजे ॿारनि में फुज़ूल बकवास, फुज़ूल सवाल, फुज़ूल बहस, फुज़ूल वक़्तु विञाइण न हुजे। या त ज़िक्र हुजे अल्लाह ताला जो, या तस्बीह हुजे, ख़ुदा जी वॾाई पिया बयानु कनि, या पंहिंजे महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद वेठा पढ़नि, या पंहिंजे गुनाहनि जे माफ़ीअ जे लाइ इस्तिग़फ़ार वेठा कनि, या त पंहिंजे हलाल धंधे कारोबार, पंहिंजे कम सां कमु मक़सद ऐं हक़ीक़त जी ॻाल्हि वेठा कनि, फुज़ूलियात खां पाक हुजनि। एॾी वॾी तालीम क़ुर पाक ॾिनी आहे। अल्लाह पाक तव्हां असांखे बि हिन ॻाल्हियुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।